अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इमरान नियाज़ी हॉर्स ट्रेडिंग करे पंहिंजो ॾोह तस्लीम करे वरितो आहे। खेसि हाणे क़ौम आॾो हिसाब ॾियणो पवंदो। इमरान ख़ान जेके वोट ख़रीद कया उन्हनि लाइ पैसा किथां आया? अवां जो नाटक ऐं कूड़ खुली चुको आहे। इमरान ख़ान जे पैनामा प्रोपेगेंडा जो एहतिसाब बि थियणु घुरिजे। ॿियनि खे चोर चवंदड़ पाण ज़मीर फरोश निकितो। एहतिसाब अदालत 100 खां वधीक भेरा नवाज़ शरीफ़ खे तलब कयो। नवाज़ शरीफ़ अदालतुनि खां को बि एनारो नाहे घुरियो। अदालत ऐं कानून जो एहतराम कयूं था। वज़ीर आज़म हुजे या गवर्नर, केर बि कानून खां मथां नाहे। नवाज़ शरीफ़ पाण पैनामा जांच लाइ अदालत खे ख़त लिखियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं एहतिसाब अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं मरियम नवाज़ खे अदालत मेरिट ते बरी कयो। अलीमा ख़ान खे FPR खां एनारो मुंहुं न ॾियारियो। इमरान नियाज़ी अलीमा ऐं फरागोगी खे एनारो ॾियारियो। नई आला कंपनी हैदर कंपनी। काकोल में 146 PMA लॉन्ग कोर्सी पासिंग आउट परेड। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी पासिंग आउट परेड में ख़ास मेहमान तौर शिरकत। आला सिविल फौजी अमलदारन ऐं पदी सिफारतकारन जी भी परेड में शिरकत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ कैडेट्स में एजाज़ विरहाया। Don't get distracted by fake news and political wrangling in the country. Respect the democratic institutions and be always ready to defend the territorial integrity, sovereignty and the Constitution of Islamic Republic of Pakistan with your life. कंहिं बि फेक न्यूज़ ते ध्यानु न ॾियो। पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी खे कोसो वाह लॻण न ॾींदासीं। पाक फ़ौज पंहिंजी सरज़मीन जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। अमुन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो काकोल में 146 PMA लॉन्ग कोर्स पासिंग आउट परेड खे ख़िताब। चवे तो पाकिस्तान के गैर मुस्तहकम करण की इजाज़त कंहिंखे बि न ॾींदासीं। अवां खे मुस्तक़बिल में ॾुखिया ऐं वॾा फ़ैसिला वठणा पवंदा। मेहर में बुख बदहाली ऐं बीमारियुनि विघे वधीक हिकु औरत ऐं ॿारड़ो फौत। ॻोठ हेठीं अख कढाई में 4 वरनि जो तौफ़ीक़ हासिली बुखार ऐं गैस्ट्रो विघे फौत। ॻोठ सोजरो मीरवाणी वासन फरज़ाना चांडियो गैस्ट्रो ऐं तेज़ बुखार सबब दम ॾिनो। ऐं ठुल वेझो बागर लाड़े भरिसां ट्रक जो ट्रैक्टर खे टक्कर, बजना फौत, हिकु ज़ख़्मी। हादसे में ट्रैक्टर सवार मस्तूर मुख्तियार पहोड़ ऐं दाऊद पहोड़ फौत थिया। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।